सोलंगी जी WC तालका सूबेदार और रानीपुर जे मेंबर इमरान अली शानी जे सोच फौजी नसीम अहमद शानी जी 11 साला पुट मरहूम मुदस्सर अली शानी जी वफ़ात। टीजो जे WC तालका जे अगवान समेत मौजूदीन ऐं बिरादरन जे समेत माण्हुनि शिरकत कई। खबर मौजूब रानीपुर लगोड़ कैसर खान शानी जे रहवासी 11 साला मुदस्सर अली शानी 4 ॾींहं अॻु कुछ वक्त बीमार रहण बाद पंहिंजो साह रब पाक हवाले कियो। 3 ॾींहं मरहूम मुदस्सर अली शानी जो टीजो थी गुज़रियो जंहिंमें रानीपुर सूबेदेरो पसगिरदाई जे मुख़्तलिफ़ बिरादरनि जे मौजूदीन टीजे में शिरकत कई। जॾहिं त WC तालका सूबेदेरो जो मेंबर इमरान अली शाहानी मुनीर हुसैन शानी ऐं ॿियनि अज़ीज़नि सां जे WC तालका सूबेदेरो जे अॻवाननि सां ज़वार हुसैन शामिया इजाज़ फारूकी महताब अली हिंगोरो ओशात अली ॼामड़ो ॻोठ कैसर खान शानी पहुची ताज़ियत सां गॾु दुख जो इज़हार कयो ऐं मरहूम मुदस्सर अली शानी जी मग़फ़िरत जे लाइ ख़ासि दुआ पिणु घुरी वई। आख़िर में मरहूम जे असाले सवाब जे लाइ मानी तक़सीम कई वई। जॾहिं त मरहूम जे टीजे में अली हैदर शानी फौजी तालिब हुसैन शानी लाल बख्श शानी अज़हर शानी निज़ामुद्दीन शानी साफ़ी मदद